लेकिन अल्हम्दुलिल्लाह आउं ॾिसां पियो त हज़रत महबूब सुबहानी कुतुब रब्बानी शहबाज लामकानी पीरान पीर रोशन ज़मीर सैयदुना अशेख अब्दुल कादिर जीलानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ग़ुलामन जो इश्क अञा जवान आहे। हालांकि स्टेज ते वेंदे इहा ॻाल्हि ज़हन में मूंखे बि आई त रात हिननि सॼी रात तकरीर ॿुधी आहे ऐं मुंहिंजो बि रात बलूचिस्तान उथल जे तरफ़ प्रोग्राम हो। ग़ालिबन फजर जी नमाज अची कराची में पढ़ी ऐं सोचम त हीअ बि थकल हूंदा, टाइम पास करणो पवंदो, लेकिन आऊं दिली तरह तव्हांजे इश्क ऐं मोहब्बत के सलाम अक़ीदत तो पेश करियां। अल्लाह तबारक व ताला जी दरबार में दुआ गो आहियां तव्हां सां जेके बि हिते आया आहियूं अल्लाह ताला सभिनि जो अचण वहण ॿुधण ऐं ॿुधाइण पंहिंजी दरबार में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए। लख लख मुबारकनि जा लाइक आहिनि रिंद बिरादरी जा नौजवान, उन्हनि जा मुअज़्ज़िज़ीन ऐं उन्हनि जा मुआविनीन जेको कई सालन खां इहो हज़रत महबूब सुबहानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जो ॾिहाड़ो मल्हायो वञे पियो। यादि रखो हज़रत महबूब सुबहानी सां मोहब्बत करण वारो, उन सां प्यार करण वारो हिननि जलसनि ऐं हिननि प्रोग्रामनि जी ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं ज़ाहिरी अखियूं बंदि थींदियूं। पोइ चवंदासीं काश जेकर ख़बर हुजे हा त पूरी ज़िंदगी महबूब सुबहानी जे महफ़िलनि में गुज़ारजे। आयत करीमा जे मफ़हूम माना खां पहिरीं वॾे आवाज़ शौक़ ऐं मोहब्बत सां मदीने वारे साईं जे मथां हिकु मर्तबा दुरूद ऐं सलाम जो नज़रानो पेश करियो त तव्हांखे अल्लाह जो क़ुरान ॿुधायां। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। अदा नाराज़ तो कोन थींदा? हिकिड़ो तव्हां अल्हम्दुलिल्लाह लाइटिंग एतिरी कई आहे जो आऊं हितां स्टेज तां वेही करे सभिनि जा मुंह मुबारक ॾिसी रहियो आहियां। ऐं ॿियो मुंहिंजो इंतहाई महिरबान दोस्त आहे बिरादर मोहम्मद हयात मूवी वारो, उन जो सर्च लाइट अवां ॾांहुं साम्हूं कई त अञा वधीक तव्हांजा चेहरा मुबारक ॾिसण में आया। ऐं ॾिसां पियो तव्हां वेठा आहियो पर दुरूद कोन पिया पढ़ो। दुरूद ते पाबंदी त न आहे न बाबा। सलाहत मुंहिंजे सुणे नबीअ जी, सलाहत मुंहिंजे सुणे नबीअ जी, दुआ बि आहे दवा बि आहे। अदा दुआ दवा आहे या न? जी दुआ भी आहे दवा भी आहे। बीमारी में पढ़, परेशानी में पढ़, बेरोजगारी में पढ़, अल्लाह रब्बुल आलमीन बीमारियों दफ़ा फरमाए छॾींदो आहे। मुंहिंजा प्यारा बेरोजगारी दफ़ा थी वेंदी आहे, कर्ज लही वेंदा आहिनि। मुंहिंजा प्यारा हिकिड़ो मिसाल ॾेई मां पंहिंजे मौज़ू ते अचां। हज़रत सैयदुना सुल्तान महमूद गज़नवी जो दौरे हुकूमत आहे। सुल्तान महमूद जे दौर में हिकिड़े शख्स जे मथां के माण्हू जा चंद पैसा कर्ज हा। ग़रीब कर्ज त वठी वियो, पैसा ख़र्चे छॾी, पैसा खपाए छॾी, वापसि करण जे तरीक़े हुन में ताक़त न आहे। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, कर्ज घुरण वारो रोज़ सताए, रोज़ परेशान करे, रोज़ दरवाजे जे मथां बीठो आहे। गरीब परेशान थी वियो आहे, तंग अची करे मुंहिंजा प्यारा ॻोठ छॾण जो फ़ैसिलो कयां, पंहिंजे वतन छॾण जो फ़ैसिलो कयां। पंहिंजो ॻोठ वतन छॾे करे मुंहिंजा प्यारा हली करे दहली जे सरज़मीन ते हज़रत महबूब औलिया, हज़रत ख्वाजा निज़ाम दीन औलिया जी दरबार
दरबार में आयो आ अचे अर्ज कया मुझा महबूब मुर्शिद मुझा साईं मां आलमन खां ॿुधो आ मां बुज़ुर्गन खां ॿुधो आ त जे बीमारी जो इलाज हकीम ने डॉक्टरन वटि कोन हूंदो आ उन दर्द जी दवा अल्लाह वारन जे आस्ताने ता मिलंदी आहे। अदा अहिड़ा मिसाल पां वटि आहिनि कई अहिड़ा मरीज़ हूंदा आहिनि जंहिंखे डॉक्टर लाइ इलाज करे छॾींदा आहिनि त बाबा हिन जी हाणे का बि दवा कान्हे खणी वञी घर यासीनूं पढ़ायो क़ुरान पढ़ायो पर कंहिं अल्लाह वारे जी नज़र थींदी आहे त रब पाक उनखे सहतियाबी नसीब फरमाए। सुभान अल्लाह। हज़रत मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो हज़रत ख्वाजा निज़ाम दीन औलिया फरमायो फ़कीर छाजे लाइ परेशान आहीं सजी ॻाल्हि करे ॿुधाए थो। हज़रत महबूब औलिया फरमायो फ़कीर परेशान न थी वापसि पंहिंजे घर हलियो वञ वतन न छॾ ॻोठ न छॾ बच्चा ॿार पंहिंजा न छॾ रात जो इशा जी निमाज़ खां बाद में घर में मुसल्लो विछाए करे मदीने पाक ॾांहुं मुंहुं करे 1000 मरतबा आमिना जे लाल जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़ण तुंहिंजो कम आ तुंहिंजी मुश्किल के हल करण आमिना जे लाल जो कम आहे। सुभान अल्लाह। ॾस मिलियो वापसि घर मोटी आई घर वारे खे चई आ कम थी वियो आ परेशानी वारा ॾींहं ख़त्म थींदा ओ घर वारी जल्दी कर कपड़ा कढ मां कपड़ा बदिली करियां गुस्ल करियां मुंहिंजा प्यारा कपड़ा बदिली कया मुसल्लो विछाए करे घर में मुसल्लो विछाए करे मदीने पाक ॾांहुं मुंहुं करे मुंहिंजे प्यारे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मथां दुरूद ऐं सलाम पढ़े थो। मुंहिंजा प्यारा अञा 100 मरतबा दुरूद मस पढ़िया अखियुनि मां लुड़क वही पिया अल्लाह जे हबीब जे रोज़े पाक ॾांहुं मुंहुं करे इल्तिजा करण लॻो आरे रहम कर या रसूल अल्लाह राहिम तू रसी कर इनायत अहमदा सुन हिन बंदे जी बेकसी आया घणो किरता कचो आया अबोझो आदमी अगसनी या सैयदा रसिया नबी खैरुल बशर गौर कर गमगीन जो ऐ नूर नाफे अनाम वर रोए पियो दर्द जा दास्तान ॿुधाए पियो एतिरे में ॾिसे तो सुभान अल्लाह घर में खुशबू जी महक उथी आहे। सुभान अल्लाह। खुशबू अचण लगी आ लुड़क साफ करे ॾिसे त सॼो घर रोशनी सां मुनवर थियो पियो। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्ग अखियूं साफ करे उथी भी रहियो आ ॾिसे त सुभान अल्लाह आमिना जो लाल बिनिल जहानन जो सरदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे चईनि यारनि सां गॾु अॼु ग़रीब जे घर आयो आहे। बेटा साहब इरशाद फरमाइंदो आ मो सारी दे सुपरी अची जे हे कार त पेरे भरिया पिंबिणियो हंद विछाया वार साजन सब जमार मां गोली थी गुजारिया। नबी साईं जिते ईंदा आहिनि उते खुशबू फैलंदी आहे। सुभान अल्लाह। हज़रत नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे ऐं उन जूं 4 शादियूं हुयूं। घणियूं शादियूं हुयूं? 4 शादियूं हुयूं। अमीर घराननि मां उन शादियूं कयूं हुयूं ऐं उन जूं घर वारियूं किस्मन किस्मन जो खुशबू इस्तेमाल कंदियूं हुयूं पर जॾहिं वो सिहाबे रसूल घर में ईंदो हो त घर वारनि जी खुशबू महसूस कोन थींदियूं हुयूं सॼे घर में उन असहाबी जी खुशबू फैलजी वेंदी। सुभान अल्लाह। मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो घर वारनि पंहिंजे शोहर खे चयो आ घर वारे खे चयो आ
ऐ असां जा घर वारा असां रोम खां शाम खां यमन खां बहरैन खां खुशबू घुराए इस्तेमाल कंदियूं आहियूं लेकिन जॾहिं तूं घर में कदम रखंदो आहीं असांजी खुशबू महसूस कोन थींदी आहे सॼो घर तुंहिंजी खुशबू सां महकी उथंदो आहे भला ॿुधा कहिड़ी खुशबू इस्तेमाल कंदो आहीं कहिड़ी खुशबू लॻाईंदो आहीं मुंहिंजे हबीब करीम जो ग़ुलाम चवण लॻो आहे ओ घर वारियो मां त खुशबू लॻाईंदो ई न आहियां मां तो खुशबू लगाईंदो न आहियां पोइ हीअ खुशबू किथां आई फरमा लॻो मां नंढो हुयसि जिस्म जे मथां दाणा निकिता हुस्बा निकिता बुखार जी शिद्दत हुई अम्मा मूंखे खणी मदीने वारे मीर जे दरबार में वई आहे मुंहिंजे हबीब करीम मुंहिंजे मथां दम बि कयो आहे हथ बि घुमायो आहे दम थींदो वियो बुखार ख़त्म थींदो वियो अल्लाह जे हबीब हथ फेराया दाणा बि ख़त्म थी विया दाणा मुंहिंजे जिस्म मां खुटी विया मुंहिंजे जिस्म में रसूलुल्लाह जे हथनि जी खुशबू है फरमाए लगा तो ये मुझी खुशबू ना है ये रसूलुल्लाह जी खुशबू है सुभान अल्लाह ओ जते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छदे ओ जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छदे उते मुश्क अतर जा उते मुश्क अतर जा मन हादी हारे छदे जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छदे या कब नबी जी आंगर चंड नचीरो या कब नबी जी आंगर चंड नचीरो ओ इशारे सानता का इशारे सानता का पत्थर तारे छड़ी जिते मिठड़ा मोहम्मद विखो वारे छड़े मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गो गरीब जे घर में बिन जहान जो सरदार आयो आ अज खुशी में न पियो मापे दिल ही दिल में पियो चवे त कुर्ब के डाथी वयाही ख्वाब हो न ख्याल हो किया सदे घर में बिहारियों तोने फकीरी हाल हो अर्ज करण लॻो या रसूल अल्लाह समझ में नथो अचे किथे मां गुनाहगार किथे मुंहिंजा नबी तुंहिंजी सखा मुझा हबीब करीम मां सोचो ही कोन हो त मुझे घर में भी को तवां आईंदा मुझे हबीब करीम फरमायो ओ मुझा उम्मती मशरक में मुझो उम्मती मुखे सदींदो आ मां मदीने पाक में बुधंदो आहियां मां आवाज हाल खां वाकिफ आहियां बुधा केड़ी परेशानी आ बुधा केड़ो गम आ बुधा केड़ो फिक्र आ अर्ज़ तो करे या रसूल अल्लाह या हबीब अल्लाह मुझे मथा फलाने मानो जो कर्जा डाडो सताइया डाडो परेशान कइया मुझे हबीब फरमायो परेशान न थे सुबह अल सुबह सुल्तान महमूद जी दरबार में वञ जा ऐं चइजा सुल्तान महमूद तुझे मथा आमना जे लाल जो 400 रुपया कर्जा वो कर्ज मदीने जे मीर मुझे हवाले कयो आहे साईं जिन मुखे ॾियारियो आहे अर्ज करणो या रसूल अल्लाह हाजिर पर हो बादशाह इतबार करे या न करे ऐं गरीब आहियां मिस्कीन आहियां इतबार कोन कंदो का निशानी ॿुधायो हबीबन करीमन फरमायो वञी करे सुल्तान महमूद खे चओ ओ सुल्तान महमूद तुंहिंजी आदत हूंदी आहे रोजानो 400 मरतबा मां दिलबर मोहम्मद ते दुरूद पढ़ी पो सुम्हंदो आहीं पुठी जुमे वारी रात तुंहिंजे न्याणी जी शादी हुई तूं मेहमाननि में मसरूफ लॻो पियो हुए उहा रात तूं दुरूद कोन पढ़ी सघियो हुए उहा रात तुंहिंजी ख़ाली पई आहे इन जे बदिले में मां मुस्तफ़ा करीम अलैहिस्सलातो सलाम जे ग़ुलाम मूं फ़कीर खे 400 रुपया
रुपया दे उन खाली रात के दुरूदन सां भरण मदीने जे मीर जो कम आहे। दिला सां दिल भरियूं तसल्लियूं ॾेई करे आमना जो लाल रवानो थियो। फजर जी नमाज पढ़िया घर वारे उथिया चवण लगे ओ मुझे घर वारे मुझा मालिक आया हा मुझा साईं आया हा ॾाढियूं तसल्लियूं ॾेई विया आहिनि दिलासा दिल भरियूं ॾेई विया आहिनि। हाणे पंहिंजे गुरबत जा ॾींहं ख़त्म थी विया हाणे फ़कीरी वारा ॾींहं ख़त्म थी विया। अल्लाह तबारक व तआला जो हबीब राज़ी थी पियो आहे जेका मदीने जो मीर राज़ी हूंदो आहे रब पाक उन खां राज़ी हूंदो आहे। सुभान अल्लाह। घर वारे चवण लगे छा थियो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई आहे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो फजर जी नमाज खां बाद में इहो फ़कीर सुल्तान महमूद जे दरबार में वियो आहे। सुल्तान महमूद मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो पंहिंजी दरबार जे अंदरि हा 12 सिक्योरिटी गार्ड वेठा हा फौज वारा पुलिस वारा वेठा हा। इहो फ़कीर जंहिंजो मथो उघाड़ो आहे पेर उघाड़ा आहिनि पुराना फाटल कपिड़ा पिया आहिनि। मुंहिंजा प्यारा बादशाह जे दरबार में अची करे उन सिक्योरिटी वारनि खे चवण लॻा फ़कीरो बादशाह खे वञी ॿुधायो त हिकिड़ो फ़कीर तोसां मिलण आयो आहे। उन्हनि जो होलियो उन जी शक्ल सूरत ॾिसी करे सिक्योरिटी वारा परेशान कई तो फ़कीर आहे इहो बादशाह ॾांहुं पियो पैगाम मोकिले। बहरहाल दस्तूर मुताबिक़ उन्हनि खे अमल करणो पियो पैगाम मोकिलियो। सुल्तान महमूद सिर्फ बादशाह न हो आशिक रसूल हो। सुभान अल्लाह। बेहतरीन आलम दीन भी हो। समझी वियो त इन वक्त इन होलिये सां फ़कीर जो अचण हिकमत का खाली न हूंदो। सुभान अल्लाह। घुराई आयो बादशाह कुर्सी ते वेठो आ फ़कीर खे पुछण लॻो फ़कीर ॿुधा कहिड़ी हाजत खणी आयो आहीं। फ़कीर जॾहिं ॻाल्हि ॿुधाई आहे बादशाह मां पाण कोन आयो आहियां मूंखे मदीने जे मीर मोकिलियो आहे। मुझा प्यारा तारीख़ हिंदुस्तान पढ़े ॾिस फ़कीर जी ज़बान मां इन ये अल्फाज जे वक्त निकता हा सुल्तान महमूद अल्लाह अकबर चई करे तख्त तां हेठि किरी पियो आहे। उन फ़कीर खे मुझा प्यारा तख्त वारे कुर्सी ते विहारे करे अॻियां दोज़ानो थी करे कंध हेठि करे उन फ़कीर खे चवण लॻो फ़कीर ॿुधा मुंहिंजे साईं करे मन मौला कहिड़ो हुकुम जारी कयो आहे। मुझा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो बादशाह के जॾहिं सुल्तान महमूद खे जॾहिं फ़कीर चई ॿुधायो आहे ओ सुल्तान महमूद मदीने वारे मीर जो तुंहिंजे मथां कर्ज़ आहे। मुझा प्यारा बादशाह कोन पुछो त कहिड़ो कर्ज़ आहे। फ़कीर खे हथ ॿधे चवण लॻो अदा मदीने वारे जा त सभई कर्ज़ी आहियूं उन जा थोरा कॾहिं लाहे कोन सघबा बिटाई सा फरमाईंदो आहे थोरनि ते थोरा मूं ते मारू वड़न जा थर में वारी थोरड़ी तंहिंखां बि घणे रड़ा भलायूं ऐं भेरा मत गणे गणी दिस के तरा। साईं जिन जा त थोरा आहिनि पर ॿुधाए बादशाह के चवण लॻो बादशाह तुंहिंजे मथां हबीबन जो 400 रुपया कर्ज़ आहे। पुठी जुमे जी रात तो दुरूद कोन पढ़िया हा पंहिंजी न्याणी जी शादी जी वजह सां उहा रात खाली पया। मुझा प्यारा दोस्तो बुजुर्गो उन जे बदले में हबीबन फरमाया मूंखे 400 रुपया दे उन रात के दुरूदन सा भरण मदीने जे मीर जो कमा। बादशाह खजानन जा मोह खोल राय छड़िया हीरा जवाहर खोलाया। मुझा प्यारा फकीर के चवण लगो ओ फकीर चादर विछा मूंखे पंहिंजे हबीब जो पैगाम ॿुधा मां हबीब जे नाले ते खजाना लुटण ला तैयार आया। सुभान अल्लाह। बादशाह के पैगाम ॿुधाए पियो बादशाह हीरा ॾींदो वियो जवाहर ॾींदो वियो मोती ॾींदो वियो
जॾहिं वॾी हड़ ॿधी आ भरी थी आ बादशाह बधाए करे मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो उन फ़कीर खे मथे ते रखाई आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो बादशाह हथ ॿधी उन फ़कीर जे साम्हूं बीठो आ चवण लॻो फ़कीर हाणे जॾहिं बि तोखे का ज़रूरत पइजी वञे जॾहिं बि का मुश्किल अची वञे जॾहिं बि का परेशानी अची वञे ॿिए जे दर न वञजां सुल्तान महमूद ॾांहुं हलियो अचिजां मां तुंहिंजे लाइ ख़ादिम मुक़रर कयल आहियां तो मुंहिंजा प्यारा दोस्तो दुरूद शरीफ अहिड़ो अमल आहे अहिड़ो वज़ीफ़ो आहे जंहिंखे जंहिं हिसाब सां पढ़ंदो आहीं रब्बुल आलमीन उहो पूरो फरमाईंदो आहे सुभान अल्लाह हज़रत सैयदना अब्दुल वाहिद बिन ज़ैद मशहूर ताबई थी गुज़रियो आहे पाण फरमाता मुंहिंजे पाड़े में हिकिड़ो सख़्त गुनाहगार बदकार रहंदो हो जॾहिं मरी वियो कि नमाज़ जनाज़ा न पियो पढ़ाए माण्हू एतिरा बेज़ार हा रात जो मां सुतो पियो आहियां त मूंखे रसूलुल्लाह ख्वाब में ज़ियारत कराई सुभान अल्लाह मदीने वारे साईं जी ज़ियारत का मामूली शइ न आहे सुभान अल्लाह हां मखदूम अब्दुल गफूर हमायूनी वारो रहमतुल्लाह ताला अलैहि पंहिंजे सिंध जो इहो कामिल बुज़ुर्ग आहे जंहिं वहाबियत ऐं दियोबंदियत जे ख़िलाफ़ जेकॾहिं अलम बग़ावत सभ खां पहिरीं बुलंद कयो आहे त अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे रहमतुल्लाह ताला अलैहि कयो आहे ऐं उन वक़्त में वहाबिन जो अॻवान जेको हो ओबेदुल्ला सिंधी हो उन वक़्त में सिंध में ॿियो को वहाबी कोन हो इन अची करे या ॿिज हिते पोखियो ऐं उन जो मुनाज़रो थियो अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे सां मौज़ू हो त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाज़िर नाज़िर आहिनि या न साईं के चैलेंज छो पाण फरमाई मां हाज़िर आहियां सुभान अल्लाह से मुस्तफा जो मसलो आ मां हाज़िर आहियां जहिड़ो मुंहिंजो हाल आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो दुश्मन जे मदरसे में मुनाज़िरे जी जगह मुक़रर थी आ दुश्मन मुंहिंजा प्यारा चैलेंज कयो आ हेॾा मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो अल्लामा हमायूनी अकेलो घरां निकितो आ को गाड गॾु कोन खईं आ को असलो हथियार तलवार गॾु कोन खईं आ किताब गॾु कोन खईं आ मुंहिंजा प्यारा तने तना दुश्मन जे दर लंघे आयो आ हेॾा ओबेदुल्ला सिंधी किताबनि जा अंबार लगाए छॾिया किताबनि जा ढिग लगाए छॾिया मुनाज़रो शुरू थियो आ मुंहिंजा प्यारा दोस्तो बुज़ुर्गो सवाल जे पुठियां सवाल आयो दलील जे पुठियां दलील ॾींदा रहिया हता के जुमे जी निमाज़ त गुज़री वई पर विची जी निमाज़ जी अज़ान अची वई आहे ख़बर ई कोन पई वक़्तु ईअं गुज़री वियो ओबेदुल्ला सिंधी चयो मौलवी साहब तू हाज़िर नाज़िर जे मसले में लॻो पियो आहीं तूं त अल्लाह जो फर्ज़ नमाज बि कोन पढ़ी आहे ॿुध अल्लामा हमायूनी जा अल्फाज़ पाण फरमाए ओबेदुल्ला असां नमाज पढ़ी नाहे बल्कि असां नमाज पढ़ाई आहे सुभान अल्लाह नमाज तो कोन पढ़ी आहे चवण लॻो मौलवी साहब हेॾो कूड़ अरे मुंहिंजे साम्हूं वेठो आहीं मुंहिंजे सवालनि जा जवाब ॾेई रहियो आहीं पाण फरमान लगा मुझे गाल जे मथा एतबार कोन कंदे मुझे गाल जे मथा तोखे भरवसो कोन ईंदो पंहिंजा शागिर्द घुरा पंहिंजा मुरीद घुरा पंहिंजा ख़लीफ़ा घुरा उन्हनि खां पुछ अॼु तुंहिंजी मस्जिद में जुमे जी निमाज़ कंहिं पढ़ाई हुई तकरीर कंहिं कई हुई ख़ुतबो कंहिं पढ़ियो हो मुंहिंजा प्यारा ओबेदुल्ला सिंधी पंहिंजे शागिर्दनि खां जॾहिं पुछो आ शागिर्द चवण लगा ओ ओबेदुल्ला सिंधी अॼु जुमे जो वाइज़ बि अल्लामा अब्दुल गफूर हमायूनी वारे कयो हो ख़ुतबो बि न पढ़ियो हो जुमे जी नमाज़ बि इन पढ़ाई हुई जॾहिं मुंहिंजा प्यारा दुश्मन खे दुश्मन जे घर मां गवाही मिली आहे अल्लामा हमायूनी फरमायो ओ ओबेदुल्ला सिंधी यार मां त नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ग़ुलामन जे ग़ुलामन जे ग़ुलामन जे ग़ुलामन जे ग़ुलामन जो भी ग़ुलाम आहियां तू मुझे हकीकत के नथो समझी सघे मुझे महबूब मोहम्मद के छा समझंदे सुभान अल्लाह नारे तो इशारों
से अपने काया ही पलट दे दुनिया की। ये शान है खिदमत गारों की, सरदार का आलम क्या होगा। पाण फरमाई तो मुझी हकीकत के कौन समझी सके, रसूलुल्लाह जी हकीकत के छा समझंदे। ऐं महबूबन जो फरमान